अॼु जो टॉपिक आहे वापडा वारा। मां सॼी संगत लाइ वॾी महिनत कयां थो। मुंहिंजे बि महिरबानी कयो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। सम्झव, अॻिते बि तव्हांखे ईअं ई पिया ख़ुशि कंदा रहंदासीं। लख थोरा लाइक शेयर सब्सक्राइब प्लीज़। वापडा वारा उहे हाई क्लास या चोर अथई। घणा ई माण्हू तव्हांखे घणो कुझु चवणु चाहिनि था, पर इहो सॼो वज़न जेको आहे फहद कुरैशी कुले थिया न। अॼु मूंखे इहा ड्यूटी मिली आहे त मां तव्हांजे लाइ थोरो कुझु ख़ासि वर्ड पेश कयां। चवण जो मक़सदु, तव्हां सॼे ॾींहं में 24 कलाकनि में 18 कलाक लाइट गुम करण वारी क़ौम आहियो। पोइ बि बिलनि जो तव्हांखे वॾो शौक़ु हूंदो आहे। हिकिड़ो तबियत सां हिकिड़ो ब्लू कलर जो सेप्को जा लोगा अलॻि अलॻि बिल ईंदो आहे, बाबा हे तव्हांखे भरणो पवंदो। जॾहिं असां वटि बिजली हले नथी, इहो बिल तव्हां छाजो था वठो? मूंखे सम्झो, वरी जे न ॾे त डिडक्शन हणंदई। 12 ई महीना सॼे पाकिस्तान में रुली ईंदो डिडक्शन, रुगो मुंहिंजे दर ते। पोइ माण्हू चोर न थींदा त ॿियो छा थींदा हुआ? हाणे ख़बर अथव, पुराणो फौज नया मां तव्हांखे कुझु माना अब्यूज़िंग लैंग्वेज यूज़ कया। हिन करे मां अब्यूज़िंग लैंग्वेज यूज़ नथो कयां, तव्हांखे प्यार सां सम्झायां थो। त बाबा महिरबानी करे लाइटनि जी सिधाई कयो। हिकु अॻे ई महांगाईअ में माण्हू मरनि था, सुभाणे माण्हू बाग़ी थी विया न। कसम सां इहे जेके तारां अथव न, इहे सभु पटे ऐं माण्हू घर में कपिड़ा सुकाईंदा वठंदव। तारां ॻोल्हींदा वञो त कंहिंजी कुंडी लॻल आहे या कंहिंजी न। स्कूटर ते जंहिंमहिल ॾिसो चढ़िया ईंदा, इहो मुक जहिड़ो लकिड़ो खणी वॾो, जेॾी महिल ॾिसो घिटीअ में भला एथलीट आहियो या भॼी भॼी लकिड़ो उछलींदो या काथे परते वञी। एथलीट थियण जो शौक़ु अथव या वापडा वारा अहिड़ा एथलीट ई कुतो? सम्झो ई ॻाल्हि, जंहिं महिल ॾिसो त भाउ मीटर वटि बीठा थी, तव्हांजो दीनी ईमान घर सॼो मीटर आया। तूं हिकिड़ो कमु कर, असांजे पाड़े में अचो, खट रखी मीटर हेठां सुम्ही पए, ॿियो तुंहिंजो को कमु कोन्हे को। वरी हिननि खे सेल्फी स्टिक ॾियूं अथऊं, त इहे सेल्फी स्टिक सां माना मीटरनि जा फ़ोटू कढंदा वठनि। माना ॿुॾी बि नथा मरो, शर्म ईंदो थी करे हिन सेल्फी स्टिक सां मीटर सां गॾु फ़ोटू कढायां? हा, रुगो बिलनि ऐं डिडक्शननि जे कढ। अञा मां कयांव हा तबियत सां, पर मां नथो कयांव, मना थी वई आहे अब्यूज़िंग खां, न त उहो फटकारियांव जो कननि मां रत अचेव हा। जेॾी महिल ॾिसो त वापडा वारा बीठा थी पाड़े में, बीह कढंदे न दरवाज़े मां का सुठी शिकिल नज़र ईंदी त अॻियां वापडा वारो बीठो हूंदो ऐं ॾंद छिकींदी असांखे ॾिसी, हे छा कया चूतिया, तोखे मां कयां छा? बेवकूफ़ बा हाई क्लास आहियो। जेॾी महिल ॾिस त लाइट कोन्हे का, रुगो बिलनि ते ज़ोर। 2000 2200 2500, वरी एसी हलाए न त असांखे 5000 ज़रूरु ॾिजाए। तूं सुम्हंदी आहीं एसीअ में, मां सां तोखे 5000 ॾियां। हरू भरू बि माना दादले थियण जी केॾी कोशिशि थो करे यार तूं वापडा वारा। मां अञा तोखे घटि थो रोस्ट कयां न, त मां उहो कयां जो पुरान कान से खून निकला था आपके। सम्झाई न भाउ? पोइ इन जे करे यार महिरबानी कयो, अवाम ते बि कुझु रहम कयो। अॻे ई महांगाई माण्हुनि खे मारियो आहे, रहंदो तव्हां या बिजली बंदि था कयो। माण्हू एसीअ में आला टटा करे सुम्हण में तकलीफ़ कहिड़ी आहे तव्हांखे? टटा असांजा, एसी असांजी, बिल असां भरींदासीं, तव्हां बिजली छो था ॾियो? तुमको क्या तकलीफ हो रही है, समझ क्यों नहीं आ रहा तुमको? मैं पागल हूँ, भौंक रहा हूँ, भूसा भरा है मेरे दिमाग में। सम्झ में ई ॻाल्हि हिनखे नथी अचे न। जेॾी महिल ॾिसो तारा कटियूं हलिया वेंदई, वरी उहा तार कटे पाण सां गॾु खयूं वेंदई। ईअं न त यार को मालिक पंहिंजे पैसनि सां वरिती आहे तार, उहा छॾे वञा, उहा घर खयूं वेंदियूं, उन ते चढियूं ऐं बुशेटियूं सुकाईंदा वठंदई, भितियुनि ते हणंदा। बेहया हुआ हिकिड़ा।